अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां इलाही वक़्तु ॼण तव्हां सां गॾु आहियां अॼु हिकु नए उनवान सां गॾु। ऐं अॼोको जेको पंहिंजो उनवान आहे उहो आहे सिंध जा तारीख़ी सयाहती माॻई मकान, सिंध जा सियासी समाजी ऐं इल्मी अदबी किरदार, इस्लामी किरदार। क्लास पहिरें खां वठी 5 ताईं हिननि में जेको इंफॉर्मेशन असांखे मिलियल आहे मां उन जे मुताबिक़ ही अॼु खणी आयो आहियां। मां का घणी ॼाण ते जी खाण न बल्कि हिकु नंढड़ो उनवान नंढड़ो मौज़ू खणी आयो आहियां त जीअं असांखे बुनियादी ॼाण मौजूदु हुजणु घुरिजे, ख़बर हुजे त असां जा इम्तिहान जेको थियणो आहे या जेको इम्तिहान थींदो उन में कहिड़ियूं कहिड़ियूं शख़्सियतूं अची सघनि थियूं या इन खां अलावा किथां सवाल अची सघे थो ऐं कहिड़े नमूने सां सवाल अची सघे थो। छाकाणि त इन्हनि सवालनि जो जेको एग्ज़ामिनर आहे, इम्तिहान वठंदड़ आहे या पेपर जेको ठाहींदड़ आहे उहो इन जे बुनियाद ते ई सवाल ठाहींदो। सिंध जा उहे तारीख़ी सियासी समाजी ऐं सयाहती माॻ जेके असां पढ़ूं था पंहिंजे दर्सी किताबनि में, उन्हनि खे त लाज़मी तौर ते शामिल कयो वेंदो आहे। असांखे उन्हनि जी बुनियादी ॼाण हुजणु खपे। उमेद थो कयां त हीअ जेका ॼाण आहे मूंखां वधीक तव्हांखे हूंदी। अलाह जो शुक्र आहे हर हिकु पंहिंजी सिंध में त पंहिंजी तहज़ीब सां, पंहिंजे माॻनि सां, पंहिंजे मकाननि सां बे इंतिहा वधीक मोहबत करे थो, प्यार करे थो ऐं उनजी ॼाण रखे थो। ठीकु आहे, अहिड़े रीत मां हिते सिर्फ़ु तव्हांखे हिकु वर्जाइण आयो आहियां, ज़ाहिर करणु आयो आहियां त इहे उनवान अची सघनि था, इन्हनि मुंहिंजा सवाल निकिरी सघे थो ऐं इहो थी सघंदा। अॼु असांजी ही क्लास पहिरें खां वठी 5 ताईं जा मां चंद मज़मून हिते कॉपी करे रखिया आहिनि, उन्हनि मंझां नोट्स ठाहे हिते रखिया आहिनि त जीअं असां उन्हनि ते ॻाल्हाए सघूं, कहीं अॻिते वधी सघूं। सुभाणे मां मक़सदु आहे जेको असांजो सूमर जो लेक्चर हूंदो, उन सूमर वारे ॾींहं लेक्चर में असां जेको पहिरें ॾींहं खां वठी अॼु ॾींहं ताईं जेको पढ़ियो आहे इन जो असां कम्यूलेटिव जाइज़ो यानी कि हिकिड़ो सरसरी जाइज़ो वठंदासीं त जीअं असांखे ख़बर पवे त असां दर्सी किताबनि में पहिरें क्लास खां जेके 5 क्लास ताईं आहिनि कहिड़ी शयुनि खे वधीक अहमियत ॾिनी आहे ऐं कहिड़ी शयुनि खे असां पढ़ियो आहे। इन्हनि जो बुनियाद ई असांखे ख़बर पवंदी त असां छा छा सिखी आया आहियूं, छा छा पढ़ी आया आहियूं। उन खां पोइ असां हलंदासीं पंहिंजे किताबनि जे तरफ़ अॻिते 6, 7 ऐं 8 दर्जे में हलंदासीं ऐं उन्हनि में जेको आहे सो कहिड़ी मालूमात मिलियल आहे ऐं उन्हनि खे में कहिड़ी इंफॉर्मेशन आहे असां उन ते ॻाल्हाईंदासीं। ऐं पंहिंजे छाकाणि त हीअ जेके उनवान आहिनि उहे वरी वरी पिया ईंदा रहंदा। अॼोखा जेके सिंध जा तारीख़ी माॻ मकान ऐं सयाहती माॻ आहिनि उन्हनि जो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको आहे ईअं सम्झो त दर्सी किताबनि पहिरीं खां 5 ताईं जा आहिनि ऐं उन्हनि किरदारनि जो ज़िक्र आहे। तोणे जो उन्हनि मां अहिड़ा किरदार बि आहिनि जेके अॻिते हली वर्जाइजी किरदार बि अची सघनि था। जीअं नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो किरदारु आहे उहो बार बार ईंदो रहंदो आहे ऐं क्लास 9 ताईं बि उन खे असांजे कोर्स में शामिल कयल आहे। ईअं ई हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम, हज़रत इमाम जाफ़र अलैहिस्सलाम ऐं ॿियनि केतिरनि जा रज़ी अलाह ताला ॿिया कंहिंजा ई आहिनि जेके ज़िक्र वर्जाइजी ईंदो रहे थो। असां कोशिशि कंदासीं उन्हनि खे सम्झूं इन्हनि जो ज़िक्र छो थो अचे, छा लाइ थो अचे। इहो सिर्फ़ु इन करे थो अचे त हिकिड़ो त असां इस्लामी जमहूरिया पाकिस्तान में रहूं था, ॿियो त असांजे मज़हब सां, असांजे अक़ीदे सां तमामु घणो वेझड़ाइप में आहिनि ऐं असांखे इन जी बुनियादी ॼाण ज़रूरु हुजणु घुरिजे। इन जे करे ठीकु आहे, अचो त असां हाणे पंहिंजे जेको आहे सो उनवान जे तरफ़ अॻिते वधूं था ऐं किताबनि मंझां ई मां नंढा नंढा अॼु पैराग्राफ लिखी हिते रखिया आहिनि ऐं उन्हनि खे पढ़ूं था सिर्फ़ु ऐं इहा कुझु सवाल हूंदा, गौर सां ॿुधिजो। अॼु आख़िर में उन्हनि जे बाबति कुझु सवाल बि आहिनि, जवाब मूं वटि उन्हनि जा कोन्हनि के जवाब उहे तव्हांखे पाण ॾियणा आहिनि ऐं उहे लेक्चर जे दौरान मां जेके पुछियल ॻाल्हाइण हूंदो लेक्चर हूंदो आख़िर में उन्हनि जे बाबति ई 2-4 सवाल लिखियल आहिनि। ठीकु आहे, असां अॻिते हलूं था। इस्लामी किरदारनि में जेके असां किरदार आहिनि ही उन्हनि मां कुझु अहम किरदार आहिनि जेके असांजे पहिरीं दर्सी किताबनि में आहिनि। हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क्लास पहिरें खां वठी क्लास 9 ताईं जा तमामु घणा इन में जेको आहे सो मौजूद अचनि था। बीबी ख़दीजतुल कुबरा
हज़रत उस्मान गनी, हज़रत अली करमुल्ला वजह ऐं हज़रत अबू बकर ॿिया केतिरा ई इस्लामी किरदार पिणु आहिनि जेके असां आहिनि। पर इन्हनि किरदारनि जो मां इन करे हिते ज़िक्र कयो आहे जो इहे वरी इस्लाम जा या इस्लामी बुनियादी किरदार आहिनि। उन्हनि किरदारनि जो तमामु घणो अहम आहे। सभ खां पहिरियों जेको किरदारु आहे उन आलम सरवर काइनात जेको आहे हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सॼी दुनिया ठही उनजे करे आहे। ऐं असांजो जेको इल्मु आहे, असांजो जेको ईमान आहे, उहो असांजो आख़िरी नबी आहे ऐं उन खां पोइ को ॿियो नबी न अचिणो आहे। इन जे करे असां पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजे आईंदे खे उनजे खे मञणु ऐं इन जे बाबति इंफॉर्मेशन या ॼाण ॾियणु ज़रूरी सम्झंदा आहियूं। इन जेके नंढा नंढा जुमिला जेके लिखियल हूंदा आहिनि, ॾिसो असां पढ़ी आया आहियूं, अॼु ख़बर पवंदी त उन नंढा नंढा जुमिला कीअं ठहनि था ऐं उन नंढनि नंढनि जुमिलनि खे असां कीअं जोड़ियूं था। असां इन्हनि मज़मूननि मां असां ॼाणींदासीं जेके इस्लामी किरदारनि ते लिखियल आहिनि ऐं उहे ॼाण सां भरपूर आहिनि। इस्लामी किरदारनि में नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो पहिरियों किरदारु हिकु मथियों पैराग्राफ हिकिड़े किताब में कयल आहे ऐं पोयों पैराग्राफ ॿिए किताब में कयल आहे। अलाह साईं जे प्यारे नबी सॻोरे जो नालो हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे। पाण सॻोरा अरब जे कुरैश कबीले में ॼावा हुआ। ठीकु आहे। हिकिड़े क्लास ॿिए जे मां हिकिड़ो नंढो पैराग्राफ खयल आहे। ॿियो आहे हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन मके शरीफ़ में ॼावा। संदन ॾाॾे हज़रत अब्दुल मुतल्लब पाण सॻोरनि जो नालो मोहम्मद रखियो। संदन वालदा बीबी आमना रज़ी अल्लाह ताला अन्हा खेनि अहमद जे नाले सां सॾियो। अरब जे रिवाज मुताबिक़ पाण सॻोरनि खे थञ पीआरण लाइ बीबी हलीमा रज़ी अल्लाह जे हवाले कयो वियो। हाणे हिते सवाल जुड़ी सघनि था त संदन ॾाॾे हज़रत अब्दुल मुतल्लब नालो कहिड़ो रखियो या संदन नालो कंहिं रखियो। ठीकु आहे। संदन ॾाॾे जो नालो छा आहे, इहो मुमकिन आहे। ॿियो हिते संदन वालदा कहिड़ो नालो रखियो ऐं संदन हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे खीर कंहिं पीआरियो या थञ कंहिं ॾिनी। ठीकु आहे। इहे मुमकिन सवाल आहिनि जेके असां पंहिंजे ॿारनि जे ज़हन में ॾेई सघूं था ऐं ॿारनि खे बुनियादी ॼाण ॾींदा वेंदा आहियूं त हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो प्यारो नबी आहे ऐं असांजो आख़िरी नबी आहे। इन खां पोइ को बि नबी न अचिणो आहे। इन जे बाबति में हज़रत बीबी ख़दीजतुल कुबरा रज़ी अल्लाह ताला अन्हा मके शरीफ़ जी हिकु मुअज़्ज़िज़ वापारी आहे, ख़ुवैल जी अकेली न्याणी। हाणे ॾिसो असांखे ज़हन में इहो रखिणो आहे कि मथां कॾहिं कॾहिं सुवाल इहो ईअं अची सघे थो त ख़दीजतुल कुबरा जे वालिद जो नालो छा हो। 4 ऑप्शन और 4 शमा इहो हिकिड़ो। संदसि लक़ब ताहिरा हो। पाण सॻोरनि जी पहिरीं घरवारी बि हुई। माना इहो हिकु वॾो एज़ाज़ हो। हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी पहिरीं घरवारी जेका हज़रत बीबी ख़दीजतुल कुबरा आहे जेका उन वक़्तु बेवाह हुई ऐं पाण सॻोरनि सां जॾहिं शादी जो पैगाम मोकिलियाऊं त 40 सालनि जी उमिरि जी बि हुई ऐं जेको आहे सो पाण सॻोरनि जी उमिरि उन वक़्त में 25 साल पुणे हुई। इहे बुनियादी सवाल आहिनि जेके किताब में पूरा लिखियल आहिनि। अवां उन्हनि खे सम्झी उतां सघी सघो था ऐं अहिड़ा सवाल अची बि सघनि था। औरतुनि में सभ खां अव्वल बीबी साहिबा ईमान आंदो। कॾहिं जे सवाल अची वञे न ज़रूरी न आहे त सिंधीअ में ई अचे, इहो इस्लामियात में जनरल नॉलेज में बि सवाल अची सघे थो त उहा कहिड़ी औरत हुई जंहिं सभ खां पहिरियों ईमान आंदो। ठीकु आहे। असां अॻिते वधूं था। ॿियो किरदारु असां वटि जेको आहे उहो ॿियो किरदारु आहे हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हा मके शरीफ़ में पैदा थिया। संदसि नालो अब्दुल्ला हो। मर्दनि में हज़रत अबू बकर रज़ी अल्लाह ताला अन्हा सभिनी खां पहिरियों मुस्लमान थियो, इस्लाम जो पहिरियों ख़लीफ़ो। हाणे इहे 4 ॻाल्हियूं मां सभु वधीक रखियूं आहिनि, वधीक बि कान रखियूं आहिनि। छाकाणि जेकर हिते वधीक रखजनि हा पूरो जो पूरो किताब खणी मां हिते रखां हा त फ़ाइदो कोन थिए हा। छाकाणि त इन जे बाबति अव्हांखे ॼाण आहे
मां सिर्फ़ु इन शयुनि खे हिते नोट आउट कराइण आयो आहियां त इन वजह सवाल अची सघनि था। ठीकु आहे। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हा, हज़रत उस्मान गनी, हाणे चयो न गनी जो लक़ब छो ॾिनो वियो? गनी इन करे ॾिनो वियो त तमामु घणो दौलतमंद हो, ऐं दौलत ग़रीबनि में विराए छॾींदो हो, ऐं इस्लाम जो टियों ख़लीफ़ो पिणु हुयो। अहिड़े रीति सां पाणीअ जो खूह जेको रोमा जे नाले सां हो। हाणे इहा हिते अहम ॻाल्हि आहे जेका असांजे बुनियादी दर्सी किताबनि में ई दर्ज हूंदी आहे। असां कॾहिं कॾहिं चवंदा आहियूं त वाह उहो उन खूह जो नालो छा आहे जेको हज़रत उस्मान गनीअ जेको हिकु यहूदीअ खां जेको आहे सो ख़रीद करे मिठे पाणी जो जेको खूह आहे ख़रीद करे मुस्लमाननि जे हवाले कयो ऐं मुस्लमाननि खे चयोईं त हिन मां तव्हां हाणे पाणी भरींदा रहो। उन खूह जो नालो हुयो रोमा। ठीकु आहे। अहिड़ा सवाल पुण अची सघनि था। हज़रत अली करमुल्लाह वजह, हज़रत अली करमुल्लाह वजह नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सॻो सोट हो। हाणे ॾिसो इहो शयूं ज़हन में हुजणु घुरिजनि। सॻो सोट हो, पाण मके शरीफ़ में ॼाओ। संदन वालिद जो नालो हज़रत अबू तालिब हो। हज़रत अली करमुल्लाह वजह नंढपण खां ई पाण सॻोरनि सां गॾु रहियो। हज़रत अली करमुल्लाह वजह रहमदिल, सख़ी, बहादुर, आलिम ऐं आदिल हो। बहादुरी जे करे खेसि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन असदुल्लाह यानी अल्लाह जो शींहुं सॾियो हो। वॾो आलिम हो। संदन इल्म जे बारे में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे त आउं इल्म जो शहर आहियां, अली उन जो दरवाज़ो आहे। इहा असां पंहिंजे जॾहिं ॿारनि खे मोटिवेशनल यानी कि पंहिंजे ॿार खे आगाही ॾींदा आहियूं त असांजो ॿार इन्हनि किरदारनि मां हज़रत अली वरी सख़ी हुयो, रहमदिल हुयो, बहादुर हो, आलिम हो, आदिल हो, सभु कुझु हो। अहिड़े लिहाज़ खां उन ॿार में उहो जोश ऐं जज़्बो ईंदो वेंदो आहे ऐं उनखे बुनियादी ॼाण बि मिलंदी वेंदी आहे। ऐं ॿारनि खे वरी न हिते इहो ॿुधाइबो आहे त हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ॿारनि में सभ खां पहिरियों जेकॾहिं के ईमान आंदो हो त उहो हज़रत अली करमुल्लाह वजह हो। त ॿार अञा वधीक उन खे जेको आहे सो भाइणु शुरू कंदो आहे ऐं उन खे वधीक अहमियत ॾियणु शुरू कंदो आहे त वाकई ही जेको आहे हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहे उहो असांजो आइडियल त हुयो, पर हाणे ही हज़रत अली करमुल्लाह वजह बि आहे। छो त उहो वरी पहिरियों शख़्स आहे जंहिं ॿारड़ो आहे, जंहिं ईमान आंदो आहे। ठीकु आहे। इहे बुनियादी शयूं आहिनि या बुनियादी इंफॉर्मेशन आहे जंहिंजे बारे में मां अव्हांखे ॿुधाईंदो पियो वञा। अहिड़ा मां सवाल अची सघनि था। ठीकु आहे। अहिड़े नमूने सां असां अॻिते वधूं था। कुझु हज़रत हिकु भेरे ईद जे ॾींहुं माना पाण सॻोरनि जा जेके हज़रत अली करमुल्लाह जा वाक़िया बि कुझु आहिनि, इहे किताबनि में ई लिखियल आहिनि, उतां ई खणी मां इहे हिते शयूं लिखियूं आहिनि। हिकु भेरे ईद जे ॾींहुं माण्हुनि हज़रत अली करमुल्लाह वजह खे अर्ज़ु कयो त साईं तव्हांजे कपिड़नि में चतियूं लॻल आहिनि, ईद त थी ईद ते अवी बि नवां कपिड़ा पहिरियो आहे। पाण चयाऊं त ईअं कीअं थो थी सघे त आउं नवां कपिड़ा पहिरियां ऐं शहर जा माण्हू पुराणनि कपिड़नि में हुजनि। कंहिंजो जवाबु हुयो हज़रत अली करमुल्लाह वजह जो इहो जवाबु हुयो। हज़रत अली करमुल्लाह वजह जी रहणी कहणी सादी हूंदी हुई। उन्हनि जो कॾहिं शान शौकत सां कोन रहिया, का अमीरानी ज़िंदगी कान गुज़ारियूं। सादो खाईंदा हुआ ऐं सादो पहिरींदा हुआ। संदन ज़िंदगी असां सभिनी लाइ हिकु वॾो मिसाल आहे। हाणे जॾहिं इहे शयूं कयूं था असां त असां ॼाणे सघूं था त कहिड़ी न रीत संदन किरदारु आला हुयो ऐं संदन किरदारु केॾो न कुशादो हो ऐं ॿियो न केॾो ॿियनि जे लाइ उत्साहींदड़ किरदारु रहियो आहे। इन जे करे असांखे घुर्जे त असां हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सॻे सोट हज़रत अली करमुल्लाह वजह जे पैरोकारी कयूं, उनजे नक्श कदम ते हलूं ऐं संदसि जेको आहे सो इल्मी शुजात मां इस्तिफ़ादो हासिल कयूं। इहे सभई जेतिरा बि आहिनि असांखे मिलनि था त असां संदन इल्मी शुजात ऐं ॿियनि केतिरनि ई कारनामनि जी एतिराफ़ कयूं था ऐं असां संदसि एहतराम कयूं था। हाणे कुझु मूं वटि हिते सिंध जा सयाहती तारीख़ी माग मकान बि आहिनि।
केतिरा ई तारीख़ी माग मकान ॿिया बि आहिनि, पर जेके असांजे दर्सी किताबनि में हिते मौजूदु आहिनि 1 खां 5 ताईं जा, उहे आहिनि मोहन जो दड़ो, रनीकोट, मकलीअ जो क़ब्रिस्तान। तव्हां सभई खे त सभिनी खे ख़बर आहे मोहन जो दड़ो किथे आहे, रनीकोट किथे आहे, मकलीअ जो क़ब्रिस्तान किथे आहे, किंझर किथे आहे, या मंछुर ढंढ किथे आहे, या गोरख हिल स्टेशन किथे आहे, कारूंझर जो जबल किथे आहे, इहे सभिनी जी ॼाण अव्हां वटि आहे। असां हिते महज़ इन करे पहुता आहियूं त जीअं अव्हांखे इहा ॻाल्हि ॿुधाए सघूं त बाबा त ही जेके सवाल निकिरणा आहिनि इन्हनि मंझां अची सघनि था ऐं अहिड़ी रीति पुण अची सघनि था। अचो त असां ॾिसो सिंधू माथरीअ, सिंधू माथरीअ जी तहज़ीब दुनिया जी क़दीम तहज़ीबुनि मां हिकु आहे। इहा ॼाण असांखे मोहन जे दड़े जे आसारनि मां मिले थी, जेका अटकल 5,500 साल पुराणी आहे। ही दौर लाड़काणे, ही दड़ो लाड़काणे ज़िले में मोहन जे दड़े रेलवे स्टेशन खां 13 किलोमीटर परे आहे। हिन दड़े खां सवाइ सिंध में ॿियनि केतिरनि ई क़दीम शहरनि जा निशान मौजूदु आहिनि, पर ही सभ खां वॾो दड़ो आहे। हाणे रस्ते में ॿिया केतिरा ई दड़ा बि आहिनि, चाहूअ जो दड़ो थी वियो या जेको असां केतिरा ई ॿिया जेको आहे सो दड़ा असांखे मिलनि था जेके सिंध में मौजूदु आहिनि। काहूअ जो दड़ो आहे, चाहूअ जो दड़ो आहे, ॿिया दड़ा बि मौजूदु आहिनि। अंग्रेज़नि जी हुकूमत में सर जॉन मार्शल जे नाले हिकु अंग्रेज़ क़दीम आसारनि जे माहिर खे हुकूमत तरफ़ां इन्हीअ कम ते मुक़ररु कयो वियो त सिंध जा क़दीम आसार ॻोल्हे उन्हीअ जी खोटाई कराए। ठीकु आहे, इहा जॾहिं अंग्रेज़नि इहो ॾिठो त बाबा सिंध में त केतिरो ई जेको आहे सो क़दीम ऐं पुराणो तरीन आहे, माग ऐं मकान आहिनि, त हुननि हिकिड़े अंग्रेज़ अमलदार खे मुक़ररु कयो त वञी इन जी खोटाई करे ऐं खोटाई करे उन्हीअ में ॼाणे त हीअ तारीख़ जी केतिरी पुराणी जेको आहे सो अहमियत आहे ऐं केतिरो पुराणो तारीख़ सां ताल्लुक़ हिन जो आहे। ठीकु आहे, इन जे करे हुन 1922 में हिन दड़े जी खोटाई कराई, जंहिंमां मालूम थियो त सिंध माथरीअ जो ही इलाइक़ो आगाटे ज़माने में ॾाढो सुधरियल, उन वक़्त जा माण्हू होशियार ऐं हुनर वारा हूंदा हुआ। संदनि रहणी कहणी शानदार नमूने जी हूंदी हुई ऐं हू ॾाढा सुखिया सताबा हुआ। उते हिकु वॾो तलाउ मौजूदु आहे जो 12 मीटर डिघो, 8 मीटर वेकिरो ऐं 2.5 मीटर ऊन्हो आहे। हाणे इहा बुनियादी ॼाण आहे जेका किताबनि में ॾिनल आहे, पर सवाल अची सघे थो त उते जेको तलाउ जेको मौजूदु आहे उन तलाउ जी डेघ केतिरी आहे, उन तलाउ जी जेको आहे सो वेकर केतिरी आहे, उन तलाउ जी जेको आहे सो ऊन्हाई केतिरी आहे। इहे सभ जा सभ सवाल मुमकिन अची सघनि था। हाणे हिकिड़ो मां नालो न वरितो त बाबा त इन जी जेको आहे सो खोटाई कंहिं कराई, सर जॉन मार्शल, अंग्रेज अमलदार सर जॉन मार्शल हो जंहिं हिन जी खोटाई कराई। ठीकु आहे, जंहिंमें असां उतां ॼातो त सिंधू माथरीअ जी जेका क़दीम तरीन असांजी तहज़ीब असांखे मिले थी, उहा लाड़काणे जे मोहन जे दड़े मां मिले थी। ऐं उन में असांजा केतिरा ई जेको ठिकर मिलिया आहिनि, केतिरा ई जेको संभारा जी जेको आहे सो मूर्ति असांखे उते मिली आहे, ऐं पर्वत बि असांखे उते ई मिली आहे। असांखे ॿियूं केतिरियूं निशानियूं मिलियूं आहिनि, जेको थांव मिलिया आहिनि, ठिकर मिलिया आहिनि, असांखे घरनि जा नक्शा मिलिया आहिनि। असां ॼाणे सघूं था त अॼु खां 5,500 साल अॻु बि सिंध जेका हुई उहा सुधरियल हुई। सिंध जेके बि हुआ उहे सभई जा सभु जेके हुआ असांजा अहम तरीन माग हुया, उते रहंदड़ हुआ, माण्हू सुधरियल हुआ ऐं उहे सिविलाइज़्ड माण्हू हुआ। उन्हनि में कंहिं को बि अनसिविलाइज़्ड कोन हो, ईअं कोन हो हिकु तरतीब सां शहर ठहियल आहे। पर अॼु कोई ज़माने में असां उन्हनि रिवायतुनि खे टोड़े वेठा आहियूं। ठीकु आहे, असां अचूं था हिते
तव्हांजो सवाल हिते मूं वटि पहुतो आहे हिकिड़ो, दरगाह है लारी शरीफ 300 साल पुरानी दरगाह है, उसमें से भी सवाल आ सकता है। ॾिसो, इहो मखदूम मोहम्मद ज़मान लवारी वारो असां वटि मुमकिन आहे त अची सघे थो सवाल उन मां, छाकाणि त उहे सवाल पिणु असां वटि अची सघनि था, जो इहा असांजे सिंध जी तारीख़ जो हिसो आहिनि। जॾहिं सिंध जी तारीख़ जो जेको हिसो थी वेंदो आहे त असां उन्हनि खे चवंदा आहियूं त इन्हनि मां मुमकिन आहे सवाल, छो त मखदूम मोहम्मद ज़मान लवारी वारो जेको आहे उहो वॾो शाइर आहे ऐं वॾो जेको आहे सो हाफ़िज़ क़ुरान हो, ऐं उन ते जेको आहे सो किताब बि असां वटि मौजूदु आहे, शाइरी बि असां वटि अबियात सिंधी मौजूदु आहे, त मुमकिन आहे अची सघे थो। ठीकु आहे, इन खे असांखे एतिराज़ न करणु घुरिजे। ॿियो, सिंध जे सयाहती इलाइक़नि में जेको तारीख़ी माॻ बि आहिनि ऐं तारीख़ी मकान बि आहिनि, उन में ठटे जी हीअ मस्जिद उन वक़्त जे मुग़ल बादशाह शाहजहान तामीर कराई हुई। हिन मस्जिद जी अॾावत जो कमु 1644 ईस्वीअ खां शुरू थियो ऐं 1647 ईस्वीअ में जुड़ी रास थी। मस्जिद ॻाढ़ियुनि सिरुनि सां ठहियल आहे ऐं अॾावत जो हिकु आला नमूनो आहे। इन मस्जिद में काशीअ जूं सिरूं इस्तेमालु थियूं आहिनि, जेके उन वक़्तु ठटे जे काशीगरनि तयारु कयूं हुयूं। अॼुकल्ह अहिड़ियूं सिरूं नसरपुर ऐं हालनि में बि ठहनि थियूं। हिन मस्जिद में 101 गुंबज़ आहिनि। हाणे ॾिसो त इहो क्लासनि तव्हांजे पहिरें किताबनि जेके आहिनि, मां उन मंझां ई इहा खणी आहियां त उन सबक़ जी शुरूआति ईअं थी थिए थी त अचो ॿारो, अॼु तव्हांखे असां सैर करायूं। कहिड़े पंहिंजो सैर करायूं? हिकिड़े अहिड़े इदारे माॻ जो तव्हांखे सैर था करायूं हली, सयाहती, जेको सिंध जो क़दीम हिकिड़ी सिंध जी तारीख़ी मस्जिद आहे, जंहिंखे असां शाहजहान मस्जिद पिणु चऊं था। ईअं ई उन में असांखे बुनियादी ॼाण कहिड़ी ॾिनी वई आहे त हीअ मस्जिद जेका आहे 1644 में ठहणु शुरू थी ऐं 1647 में ठही जुड़ी रास थी। सिरूं कहिड़ियूं इस्तेमालु थियल आहिनि? काशी जूं सिरूं इस्तेमालु थियल आहिनि। गुंबज़ घणा अथसि? 101 गुंबज़ हिन में मौजूदु आहिनि। इहा बुनियादी ॼाण आहे जेका असांखे उन्हनि किताबनि में मिले थी पई। कराची हितां खां 103 किलोमीटरनि जे पंध ते आहे, पंध ते ओलह तरफ़ आहे, ऐं हैदराबाद ओभर तरफ़ अटकल 100 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते आहे। ठीकु आहे, इहा बुनियादी ॼाण आहे त माना कराचीअ ऐं हैदराबाद जे विच ते ठटो आहे। ठटे में हिकु ॿियो असांजो किंझर ढंढ जो सैर था कयूं। हाणे हीअ जेका शइ चए थी आहे किंझर ढंढ जो सैर। किंझर नाले हिकु मुहाणो हो। ॾिसो हुन शुरूआति कीअं कई आहे किताब में, जंहिं उस्ताद ॿारनि खे वठी थो वञे पाण सां, त कहिड़े नमूने सां शुरूआति थो कराए। किंझर नाले हिकु मुहाणो हो जेको उते रहंदो हो। संदसि नाले जे पुठियां हिन ढंढ ते इहो नालो पइजी वियो। हीअ ढंढ ठटे ज़िले में आहे। ठीकु आहे, ठीकु आहे। ईअं ई हीअ ढंढ 6 किलोमीटर वेकिरी ऐं 24 किलोमीटर डिघी आहे। ॾिसो इन जी इहे जेके शयूं आहिनि, इहे इंतिहाई लाज़मी, इंतिहाई ज़रूरी आहिनि। इन्हनि खे अव्हां ज़हन नशी कंदा वञो। हीअ ढंढ 6 किलोमीटर वेकिरी ऐं 24 किलोमीटर डिघी आहे। कराची शहर खे पीअण जो पाणी बि हिन ढंढ मां मिले थो। किंझर जे विच में साम्हूं हिकु क़बर आहे, पर चवंदा त उते ॿ क़बरूं असां पाण ॾिसी आया आहियूं। उते ॿ क़बरूं, इहा चवनि था त सिंध जे नूरीअ निमाणीअ जी क़बर आहे। संदसि इन क़बर सां गॾु हिकिड़ी ॿी क़बर आहे जेको चवनि था हुंदड़े शाह जी उहा क़बर मौजूदु आहे, जेको नूरीअ जो मुर्शिद हुयो। ठीकु आहे, नूरी हिकु मुहाणी हुई। उन जो संग ॼाम तमाचीअ बादशाह मुहाणनि खां वरितो ऐं नूरीअ सां शादी कयाई। शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ बि नूरी ॼाम तमाची जो दास्तान
ॻायो आहे। हाणे इहे उहा बुनियादी ॼाण आहे जेका असां ॿार खे ॾियणु चाहींदा आहियूं, छाकाणि इन जे हर हिकु हिसे में डीप में वञिबो त ख़बर पवंदी त भाउ जॾहिं सैर सफ़र ते शुरू थिया त विच में हिकु अहिड़ो इलाइक़ो आयो जंहिंखे सूंडा जो कब्रिस्तान बि उते मौजूदु हो, ऐं उन खां अलावा वरी झिरक बि रस्ते में, झिरक शहर बि रस्ते में, ॻोठ बि रस्ते में आयो, जेको उते असांखे सम्झ में अचे पियो त इहो उहो इलाइक़ो आहे। ठीकु आहे, इहा तव्हांखे ॼाण वधीक तव्हांजी किताबनि में मिलंदी रहे थी। इहा सियाहती माॻ हुया जेके असां पढ़ियासीं, जिन खे असां थोरो ॾिठोसीं। उन खां पोइ असांखे जेके मिलनि था, नज़र अचनि था, जेके अहम किरदार आहिनि, ॿिया किरदार त ॿिया बि केतिरा ई आहिनि, पर ही जेके आहिनि उहे असांजे साम्हूं अचनि पिया था। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, मखदूम नूर रहमतुल्लाह अलैहि, कलंदर लाल शहबाज, सूफी शाह इनायत शहीद, दोदो सुमरो, कायदे आज़म मोहम्मद अली जिन्ना, कायदे अवाम जुल्फ़कार अली भुट्टो, बेनज़ीर भुट्टो, मोहम्मद उस्मान डीपलाई, मिस्कीन जहान खान खोसो, ऐं उन खां अलावा ॿिया बि केतिरा ई जेको आहे सो केतिरा ई किरदार आहिनि जेके असांखे मिलनि था। बीबी फातिमा भुट्टो बि आहे, सईद अलहंदो शाह बि आहे, जेके सभु जा सभु इते असांखे नज़र अचनि था, ऐं उहे सियासी, समाजी ऐं इल्मी अदबी किरदार आहिनि। उन्हनि जो सिंध जी सियासत सां, सिंध जे समाज सां ऐं सिंध जे इल्मो अदब सां तमामु घणो ऐं गहरो तालुक़ु रहियो आहे। इन जे करे उन्हनि न रुगो तालुक़ु रहियल आहे, पर उन्हनि जो जेको आहे सो खाइण, उन्हनि जी जेका रहणी कहणी ऐं उन्हनि जे सिंध जे माण्हुनि जे लाइ दर्द जेको आहे उहो तमामु घणो रहियो आहे। इन करे अॼु असां उन्हनि खे पढ़ूं था, छो त के शख़्स तारीख़ थियनि था, ऐं उहे शख़्स आहिनि जेके तारीख़ जे वर्कनि में अची विया आहिनि, ऐं उहे तारीख़ जा वर्क कॾहिं बि मेसारे कोन था सघजनि, इन्हनि खे विसारे कोन थो सघिजे, ऐं असां इनखे फ़रामोश नथा करे सघूं, छाकाणि त इन्हनि कंहिं न कंहिं रीत असांखे पंहिंजे सोच मां, पंहिंजे अक़ल मां कुझु न कुझु असांखे ज़रूरु ॾिनो आहे, जेको असां सम्झी सघूं था त इन्हनि जे बदौलत असांजी सिंधी तारीख़, सिंधी इल्मो अदब तमामु घणी तरक़ी करे रहियो आहे। ठीकु आहे, ईअं ई असां चऊं था अॻिते शाह अब्दुल लतीफ़ भिटाई। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सिंध जो त न बल्कि दुनिया जो वॾे में वॾो शाइर आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई दुनिया जो वॾे में वॾो शाइर आहे, जेको 1690 ईस्वीअ में पैदा थियो ऐं 1752 ईस्वीअ में वफ़ात कयईं। पाण जिथे रहंदो हुयो उनखे भिट चवंदा आहिनि, छो ॿार खे जेका इंफॉर्मेशन ॾियणी आहे उहा एतिरी ॾियणी हूंदी आहे। इन किताब में लिखियलु बि आहे त पाण जंहिं इलाइक़े, जंहिं जॻह ते रहिया वञी उते भिट आहे, इन जे करे संदसि खेसि भिटाई घोट बि करे चवंदा आहिनि। ठीकु आहे, असां अॻिते हलूं था। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई सिंध जो हिकु सूफ़ी बुज़ुर्ग ऐं शाइर थी गुज़रियो आहे। संदसि वालिद जो नालो शाह हबीब आहे। संदसि विलादत जो साल 1690 ईस्वी आहे। शाह जे कलाम जो नालो शाह जो रिसालो आहे। संदसि वफ़ात जो साल 1752 आहे। हीअ उहा इंफॉर्मेशन आहे। इन खां अलावा उहा शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जो मेलो हर साल 14 सफ़र ते लॻंदो आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ खे भिटाई घोट करे बि चयो वेंदो आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई दुनिया जो वॾे में वॾो शाइर आहे। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो बेत जेके आहिनि ॿारनि खे बरे ज़बान कंहिंखे यादि बि हूंदा आहिनि। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई पंहिंजी शाइरीअ में सॼी सिंध खे ॻायो आहे, ऐं सिंध जे मारूड़नि खे ॻायो आहे, सिंध जे माण्हुनि खे ॻायो आहे, सिंध जे ॻोठनि वाहनि वस्तियुनि सभिनी खे ॻायो आहे। इन जे करे उहो अहम आहे। हिते ॿियो आहे, सब यहाँ नो क्यों दे रहे हैं, ये यहाँ सब क्लास नहीं होगी। ॿियो किरदार जेको आहे उहो आहे मखदूम नूर रहमतुल्लाह अलैह। संदसि असुल नालो आहे लुत्फुल्लाह आहे। पैदाइश जो साल 27 रमज़ान 911 हिजरी मुताबिक़ 1506 ईस्वी
27 रमज़ान 911 हिजरीअ जे मुताबिक़ 1506 ईस्वीअ में ॼावा आहिनि। संदन वालिद जो नालो मखदूम नेमतुल्ला आहे। संदन गादी अॼु बि 9 लखी गोदड़ी सजे थी। पेई जा प्रभात सां माकम भायो माण्हू आहे, रोई चढ़ी रात ॾिसी ॾिखो हिन खे। ठीकु आहे, ही सिंध जो अहिड़ो सूफ़ी ऐं किरदारु आहे जंहिंमें रूहानियत हज़रत मखदूम नूह जेको आहे उहो चवनि था त क़ुर शरीफ़ जेको हुन तर्जुमो कयो, हुन अकेले सिर हिकिड़ी सिर्फ़ु बिस्मिल्लाह जा केतिरा ई तर्जुमा कंदो रहियो आहे ऐं इन जे करे ई खेसि तमामु संदसि गादी अॼु ताईं हलंदी अचे। जेके हाला जा मखदूम आहिनि उन्हनि मखदूम जी जेका गादी आहे मखदूम नूह जे पीढ़ीअ मां आहे ऐं मखदूम नूह जी निस्बत वरी हज़रत अबू बकर अलैहिस्सलाम सां हज़रत अबू बकर रज़ी अल्लाह ताला अन्हु सां आहे। इन जे करे इन्हनि खे तमामु घणी असां वटि अहमियत मिलंदी आहे ऐं खेनि सिद्दीक़ी पुण चयो वेंदो आहे। कलंदर लाल शहबाज़ जो असुल नालो सैयद उस्मान वलद सैयद इब्राहिम कबीर आहे। कबीर आहे 538 हिजरीअ में आज़रबाईजान जे शहर मरवंद नाले ॻोठ में ॼाओ। छाकाणि त ही जेको आहे किरदारु मां किताब मां मेले जे बुनियाद ते कढो आहे त चवनि था त कलंदर लाल शहबाज़ जे दरगाह ते हर साल मेलो लॻंदो आहे। उन मेले में धमाल बि लॻंदी आहे। उन मेले में राग ऐं रहाण ऐं अदबी महफ़िल पिणु थींदी आहे, मलाखड़ो पिणु थींदो आहे ऐं ही जेको किरदारु आहे उहो असांजे वटि सिंध में लॻभॻि सूमरनि जे दौर में आयो हुयो। सूफ़ी शाह इनायत शहीद। सूफ़ी शाह इनायत शहीद जी पैदाइश जो साल ईसवी 1654 आहे। हाणे ही जेको किरदारु आहे जेको असां वटि समाजी किरदारु बि आहे, असां वटि सियासी किरदारु बि आहे। ठीकु आहे, त असां वटि अदबी किरदारु बि आहे। टिनी किरदारनि में इन जो अहम हिसो आहे। तंहिंजे करे असां चऊं था पिया त सियासी समाजी इल्मी सूफ़ी शाह इनायत शहीद कलहोड़नि जे दौर मुग़लनि जे दौर में हुयो जो तमामु वॾो माण्हू आहे, छो त कलहोड़नि जो दौर शुरू ई थियो आहे 1700 में ऐं ॿिया चवंदा 17 कुझु तारीख़ूं लिखंदियूं आहिनि त 1718 खां। उन खां अॻु सूफ़ी शाह इनायत शहीद कलहोड़नि मुग़लनि जे दौर जो शख़्स हुयो जंहिं नारो हयो हुयो जो खेड़े सो खाए, माना आवाम जे दर्द खे सम्झंदड़, माण्हुनि जे जेको आहे सो पीड़ाउनि खे सम्झंदड़, उन्हनि जी जेको आहे सो अंदर खे सुञींदड़ ऐं उन जा जेको आहे सो केतिरा ई पोइलग थी विया हुया। तोड़े जो कलहोड़ा बि पंहिंजी जेको आहे सो पीरी मुरीद जे करे वधिया हुया ऐं असर रसूख़ जॾहिं सूफ़ी शाह इनायत शहीद जो वधी रहियो हुयो त मुग़लनि खे जेको आहे सो पंहिंजे हुकूमत जे लाइ ई तमामु ख़तरो साबित थियो, जंहिंजे करे उन्हनि कलहोड़नि सां इहो मुआहिदो तय कयो त कंहिं बि रीत सूफ़ी शाह इनायत शहीद खे सभु जेको आहे सो शहीद कराए या उन खे हटाए तव्हांखे असांजी हुकूमत ॾेई सघूं था। ठीकु आहे, त इन में मुआहिदो थियो, कलहोड़ आया, सूफ़ी शाह इनायत शहीद खे जेको आहे सो घुरायो वियो त अचो असां तव्हां सां सुलह कयूं था। बजाए सुलह करण जे उते सूफ़ी शाह इनायत शहीद खे संदसि मुरीदनि समेत झोक शरीफ़ वटि शहीद करायो वियो ऐं जंग थी उन में खेसि शहीद करायो। इहो 1718 जो वाक़ियो आहे ऐं संदसि वफ़ात उन जंग में थी, जंहिंमें खेसि दोखे इंतलाब सां घुराए करे शहीद कयो वियो। दोदो सूमरा दौर जो हिकिड़ो अमर किरदारु आहे जेको असां सभिनी में चवंदा आहियूं ॿुधो आहे त दोदो चनेसर जी आम जंग हुई थी अलाउद्दीन खिलजी सां ऐं ॿियनि सां हिन जेको आहे जंग थी, उन में भले ई सिर ॾेई सरहो थियो पर पंहिंजो नालो हमेशह जे लाइ अमर करे वियो ऐं असांखे ॿुधायो वियो त सिंध ते सिर ॾियण वारा, वतन ते सिर ॾियण वारा अञा ताईं
मौजूदु आहिनि ऐं अॼु ताईं बि जेकॾहिं कंहिंखे का ॾियणी हूंदी आहे त चवंदा आहिनि त मिसाल वठो दोदे सूमरे जो सिर ॾेई वियो पर सिंध न ॾिनई। कंहिं अहिड़ी रीत चवंदा आहिनि त मुड़ुस त को दोदो आहीं, यानी कि बहादुर आहीं, बहादुरीअ जी अलामत आहे। इन करे असां चऊं था त ही जेको आहे कंहिंजो दोदो सूमरो जेको आहे उहो हिकिड़ो सिंध जो अमर किरदारु आहे। अमर किरदारनि मंझां हिकिड़ो किरदार में अचे थो। इन जी शुजात जुरत असां वटि अॼु ताईं मशहूरु आहे। सिंध जे ॿियनि सियासी किरदारनि में क़ाइदे अवाम ज़ुल्फ़कार अली भुट्टो, क़ाइदे हर दिल अज़ीज़ ऐं सभिनी खे सभु इन खे ॼाणनि था, सुञाणनि था, जंहिंजे करे असां इन खे पंहिंजे कोर्स में बि शामिलु कयो आहे। मुमकिन आहे इन मां सुवाल बि अची सघंदा आहिनि त कॾहिं कीअं ऐं कहिड़ी रीत आयो आहे। क़ाइदे अवाम ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी पैदाइश जेका आहे उहा 5 जनवरी 1928 ईस्वी आहे ऐं मुल्क जो चोथों सदर आहे। इहे जेका इंफॉर्मेशन आहे न त इहा इंतिहाई ज़रूरी आहे। मुल्क जो चोथों सदर आहे 1973 जे जमहूरी आइन सबबि, छाकाणि असां वटि जेको हीअं ताईं आइन हले थो उन आइन जो जेको पैरोकार आहे, जेको आहे बानी आहे, उहो जेको भुट्टो साहब आहे, यानी कि क़ाइदे अवाम ज़ुल्फ़कार अली भुट्टो आहे। इन खे 1973 में जेको जमहूरी आइन आयो उन जे करे क़ाइदे अवाम जो लक़ब ॾिनो वियो आहे। अहिड़ा किरदार असां वटि ॿिया बि केतिरा ई आहिनि। बेनज़ीर भुट्टो शहीद। हाणे कोर्स में बेनज़ीर भुट्टो शहीद खे छो शामिल कयो वियो, उनजो सबबु सिर्फ़ु इहो ई आहे त हीअ दुनिया जी पहिरीं औरत वज़ीर आज़म आहे। दुनिया जी पहिरीं औरत वज़ीर आज़म हुई जंहिंजे करे हिन खे कोर्स में शामिल कयो वियो। ऐं उन खां अलावा ही क़ाइद जुरत, यानी कि जुरतमंदाना पीउ जी धीउ पिणु हुई ऐं इन जे करे हिनखे हिकु वधीक अहमियत मिली आहे। पर उहा हिकु अलॻि हैसियत हुई, हीअ हिकु अलॻि हैसियत जी आहे। बेनज़ीर भुट्टो शहीद जी जेका पैदाइश आहे 21 जून 1953 आहे ऐं संदसि वालिद जेको आहे हरदिल अज़ीज़ ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहब आहे ऐं हीअ दुनिया जी पहिरीं औरत आहे जेका वज़ीर आज़म थी। उन खां पोइ ॿियूं त थींदियूं रहियूं आहिनि। ठीकु आहे। मोहम्मद उस्मान डीपलाई। मोहम्मद उस्मान डीपलाई जेको आहे उहो सिंध जो हिकु अहिड़ो किरदारु आहे जेको इल्मी ऐं अदबी किरदारु आहे। असां वटि संदसि जनम जेको आहे 13 जून 1908 ते थियो आहे ऐं वालिद जेको आहे हबीबुल्लाह आहे। उस्मान डीपलाई साहब जेको आहे उन पंहिंजा दौर में, पंहिंजे ज़माने में केतिरा ई जेको आहे सो नावल लिखिया, केतिरा ई ड्रामा लिखिया, केतिरियूं कहाणियूं लिखियूं, केतिरा ई अफ़साना लिखिया, केतिरा ई इस्लामी नावल लिखिया ऐं उन जे करे हुनजो जेको मान ऐं मर्तबो तमामु मथां आहे। ऐं पंहिंजे हिकिड़े नावल जे करे उन जी जेको पद जेको तमामु घणो मथां थी वियो, उहो नावल आहे जेको आहे सो सांघड़, जेको हुर तहरीक ते लिखियलु आहे। पाकिस्तान तहरीक में जेका हुर तहरीक हली हुई, हुरनि जे उन बाबति ही लिखियलु आहे। उन जे करे तमामु घणो अहम आहे ऐं अहमियत वारो मिलियलु आहे। तंहिंजे करे हाणे हिते असां ॾिसूं था त हुन ॿियो कहिड़ा कहिड़ा कम कया, ॿिया कहिड़ा कम कयईं। कम इहो आहे संदसि त उन इंसान या समाज जे लाइ तमामु घणो कमु कयो, कि समाज खे उभारण लाइ, संवारण लाइ, सुधारण लाइ इस्लामी नावल लिखिया, इख़लाक़ी नावल लिखिया, इस्लाही नावल लिखिया ऐं उन खां अलावा हिकिड़ो अख़बार जेका अॼु ताईं जारी थींदी अचे पई, इबरत अख़बार जो बानी पिणु हुयो। मोहम्मद उस्मान डीपलाई साहब खे 2004 ईस्वीअ में सदारती अवार्ड पिणु ॾिनो वियो। संदसि वफ़ात जेका आहे ईस्वी 1981 में थी आहे। इन्हनि किरदारनि खे हिते बयानु करण जो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त जीअं असांखे मालूम थी सघे त कहिड़ी रीत असां जेको आहे पंहिंजनि किरदारनि खे ऐं पंहिंजे अमर किरदारनि खे यादि कयूं था, उन्हनि असांजे लाइ छा कयो आहे, असांजो जेको आहे समाज जेको आहे उनखे कहिड़ी रीत जेको आहे यादि करे थो, असांखे असांजनि जेको समाज लाइ कयल ख़िदमतूं आहिनि उन्हनि ख़िदमतुनि जो ख़राज कीअं था ॾियूं, इहो इन में आहे। असां बुनियादी इंफॉर्मेशन खणंदा वेंदासीं, सम्झंदा वेंदासीं त असांखे आईंदा जेके बि ॻाल्हियूं आहिनि उहे सम्झ में ईंदियूं वेंदियूं।
मिस्कीन जहान ख़ान खोसो। हाणे मिस्कीन जहान ख़ान खोसो बि हिकु सिंध जो अहिड़ो किरदारु आहे जेको थर में पुठिते पयल इलाइक़नि जे नुमाइंदगी कंदो हुयो। शुरूआती पाण जेको आहे सो पुलिस खाते में हुन नौकिरी कई, पर उन जे बावजूद बि हुन नौकिरी त करण खां हटी पोइ पंहिंजी सॼी ज़िंदगी जेका आहे उहा ग़रीबनि जे लाइ ऐं नादार माण्हुनि जे लाइ ऐं बेवस माण्हुनि जे लाइ, जिन खे लिखणु पढ़णु कोन थिए आयो, जिन खे जेको आहे सो ख़त लिखणु न थिए आयो, जिन खे दरख़्वास्त लिखणु कोन थिए आई, उन्हनि माण्हुनि जे लाइ सर्फ कई छॾी। भई केतिरा ई जेको आहे सो 10-10, 15-15 किलोमीटर पंधु करे थर जे गरम रेतीअ ते ही पंधु करे शहर वेंदो हुयो, उन्हनि माण्हुनि जूं वञी अर्ज़ियूं रखंदो हुयो, उन्हनि माण्हुनि जूं दरख़्वास्तूं ॾींदो हुयो, कोर्टुनि में वेंदो हुयो, थाणनि ते वेंदो हुयो, ॿियनि केतिरनि ई इदारनि में वेंदो हुयो, ऑफिसुनि में वेंदो, उन्हनि ऑफिसुनि में वञी करे उन्हनि माण्हुनि जी नुमाइंदगी कंदो हुयो। पाण तमामु घणो जेको आहे सो हॾॾोखी हो, मेहनती हो, जाखोड़ी हो। मिस्कीन त पंहिंजो तख़ल्लुस रखायो ई इन करे रखियो हुयईं त हू मिस्कीननि जी, ग़रीबनि जी तमामु घणी मदद कंदड़ हूंदो हुयो, इन करे पंहिंजो पाण खे मिस्कीन सराईंदो हो। मिस्कीन जहान ख़ान खोसे ते जेको हिकिड़ो ख़ाको लिखियो आहे, असां इन ॻाल्हियुनि ते वज़ाहत सां पोइ ईंदासीं त ख़ाको छा खे थो चइजे ऐं आतमकथा छा आहे पोइ ॻाल्हाईंदासीं। ख़ाको लिखियो हुयो मिस्कीन जहान ख़ान खोसो मोहम्मद बख़्श मजनू साहब। उहो असां वटि मौजूदु आहे ऐं उन में असां संदसि किरदारु ऐं संदसि हलत चलत ऐं संदसि रहणी कहणी कीअं आहे मुकमल जाइज़ो वठी सघंदा आहियूं। ही उहो अमर किरदारु आहे जेको असां जंहिंखे ख़राज ॾियण लाइ पंहिंजे कोर्स में शामिलु कयो आहे, ऐं असां उत्साह ॾियारींदा आहियूं पंहिंजे समाज खे त असांखे अहिड़ा किरदार, असां वटि अहिड़ा किरदार रहिया आहिनि जेके महदूद वसीलनि हूंदे सूंदे बे पंहिंजे नादार माण्हुनि जी, पंहिंजे बेवस माण्हुनि जी, पंहिंजे ग़रीबनि जी हिमत ऐं हौसला अफ़ज़ाई हमेशह कंदा रहिया आहिनि त जीअं उहे हमेशह अॻु खां अॻियां रहनि ऐं उन्हनि जी जेके ॾुखियायूं या पीड़ाऊं जेके आहिनि उहे जारी सारी न रहनि, बल्कि उहे ख़तमु थींदियूं रहनि। सिंध जो ॿियो हिकु वॾे में वॾो किरदारु सैयद अलहंदो शाह। सैयद अलहंदो शाह बि हिकु बहितरीन किरदारु असां वटि आहे ऐं हिकु वॾो सियासी समाजी किरदारु आहे, जंहिं जे करे असां चऊं था त अॼु असां वटि जेकॾहिं ज़िले नौशहर फिरोज़ में गवर्नमेंट हाई स्कूल नौशहर फिरोज़ आहे, नियाणियुनि जे लाइ उते म्यूनिसिपालिटी लॻंदा स्कूल आहिनि, ऐं उहो बि उन ज़माने में जॾहिं असां वटि अंग्रेज़ी तालीम जो तसवुर बि कोन हुयो। सिर्फ़ु उहा अंग्रेज़ी तालीम या त जेको आहे सो कराचीअ में हूंदो हुयो या हैदराबाद या जेको आहे सो पाकिस्तान जे ॿियनि हिसनि में, यानी कि जेको आहे सो पंजाब वारा जेके हिसा आहिनि उन में हूंदो हो। कराची में हिकु अधु स्कूल खुलियल हो। उन ज़माने में सैयद अलहंदे शाह साहब जेको आहे सो नौशहर फिरोज़ में हिकिड़ो स्कूल खोलायो ऐं जल्दी खोलायो, जीअं मुस्लमान बि जेके आहिनि उहे अंग्रेज़ी तालीम खां वांझियल न रहनि। उनमें जे तोड़े जो उन जे पोयां केतिरा ई सबब रहिया आहिनि उनखे स्कूल उहो खोलणु न पिए ॾिनो वियो। डॉक्टर नबियोश खान बलोच त उनजी वज़ाहत बि करे ॿुधायो आहे त उहो स्कूल जेको आहे सो हिकु राति में जुड़ी रास थियो ठहियो ऐं ॿिए ॾींहुं जेको आहे सो चौदीवारी अची वई ऐं उहो स्कूल ठही वियो। उन जा सबब केतिरा ई आहिनि जेके सियासी उथल पुथल जे करे हेठि मथे बि कॾहिं कॾहिं ॿुधाया वेंदा आहिनि ऐं कराया वेंदा आहिनि। उनखे असां जेको डिस्कस न कंदासीं हिते, छाकाणि त उहो हिकु अलॻि मैटर आहे। असां हिते जेको आहे सो उन किरदार जे बाबति था ॻाल्हायूं त उन किरदारु जेको हुयो सैयद अलहंदो शाह साहब जो, उहो किरदारु इहो त हुन हिकिड़ो मदरसो क़ाइमु करायो जेको नौशहर फिरोज़ में हो, जेको अॼु उते गवर्नमेंट हाई स्कूल नौशहर फिरोज़ सां मशहूरु आहे। उन खां अलावा ॿियूं केतिरियूं मस्जिदूं जोड़ायूं, उन खां अलावा ॿिया केतिरा ई स्कूल जोड़ाया, उन खां अलावा ॿिया केतिरा ई फलाही इदारा खोलिया, उन खां अलावा केतिरनि ई ग़रीबनि नादारनि ते जेको आहे सो जी मदद कंदो हुयो। उन खां अलावा अंग्रेज़नि जी तरफ़ां जेका ढल जेका उन ज़माने में नौबत चवराईंदी उहा माफ़ कराई। इहा सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु सैयद अलहंदे शाह साहब जो दर्द हूंदो हो पंहिंजी आवाम जे लाइ, पंहिंजी जेको आहे सो माण्हुनि जे लाइ, पंहिंजे मारूड़नि जे लाइ, त कहिड़ी रीत असां पंहिंजे आवाम खे, पंहिंजे माण्हुनि खे बहितर खां बहितरी तरफ़ वठी वञी सघूं था। उहो सैयद अलहंदो शाह साहब ईस्वी
1864 में पैदा थियो ऐं संदसि वफ़ात जो साल जेको आहे ईस्वी 1919 आहे। मुंहिंजो उनवान जेको आहे अॼोको उहो मुकमल थी चुको आहे असां हिन सां, छाकाणि त मां हिते मुख़्तसिर खणी आयो हुउमि ऐं परीहं इन जी क्लास पहिरें खां वठी क्लास 5 ताईं यानी कि दर्सी किताबनि जो जेको बक़ाया मवाद आहे उनखे असां डिफाइन कंदासीं, हिते एक्सप्लेन कंदासीं त जीअं बक़ाया जेको माना कहिड़ा कहिड़ा उनवान रहिजी विया आहिनि, सभु त मुकमल न थी सघनि पर असां उनखे मुश्किल सूदो, हिकिड़ो त सुभाणे टेस्ट आहे आचर जे ॾींहुं राति 9 बजे खां वठी राति 11 बजे ताईं यानी कि सुभाणे टेस्ट थींदो। उन में अंग्रेज़ी ऐं सिंधीअ जा सवाल पुछिया वेंदा अव्हां खां, जेको असां पूरे हफ़्ते में पढ़ियो आहे उन जे मुताबिक़, ऐं टेस्ट जेको अव्हां खां पुछियो वेंदो, जेको अव्हां वरितो वेंदो, उहो टेस्ट आहे उन पैटर्न ते जेको IBA तरफ़ां असांखे सैम्पल पेपर ॾिनो वियो आहे उन बुनियाद ते हूंदो। असां ज़ूम मीटिंग ID जेका हूंदी उहा शेयर कंदासीं। उन ज़ूम मीटिंग ते अव्हां खां सवाल पुछियो वेंदो ऐं उन जे लाइ अव्हांखे वक़्तु ॾिनो वेंदो ऐं अव्हां खां दुरुस्त जवाबु वरितो वेंदो। बाक़ाया जेको हूंदो असांखे रिज़ल्ट पाण ॿुधायो वेंदो। अव्हांजी जेका हिते पार्टिसिपेशन हूंदी उहा तमामु ज़रूरी हूंदी। बहितर खां हूंदो त असां पंहिंजा घणे खां घणा पार्टिसिपेट कंदो त तव्हांखे ॼाण मिलंदी त जेको असां पढ़ियो आहे ऐं असां उन मां पिरायो छा आहे। अचो त हाणे कुझु मां 2-4 सवाल तव्हां वटि छॾे थो वञा त उहे सवाल जा जवाब मूंखे तव्हां कमेंट में ॾींदा रहंदा। लफ़्ज़ ध्यान सां ॿुधो ऐं हेठि ॾिनल लफ़्ज़नि खे पदनि में टोड़े ऐं जोड़े ॿुधाइजो। जीअं खाधो लफ़्ज़ लिखियो पियो आहे, खा ऐं धो, ठीकु आहे। ईअं ई हेठां ॿिया लफ़्ज़ लिखिया पिया आहिनि, काठ, ॿूर, माल, खीर, वण, आखेरा, बबुर, पलड़ा, ठीकु आहे। इन्हनि खे तव्हां टोड़े ॿुधाईंदव त इहे केतिरनि पदनि में टुटनि था। ॿी मश्क आहे, हेठियनि सवालनि जा जवाब ॾियो। मोहन जे दड़े जी खोटाई कहिड़े अंग्रेज़ जी निगरानीअ में थी ऐं कॾहिं थी? मां इन ते लेक्चर में ॿुधाए आयो आहियां त कहिड़े अंग्रेज़ जे निगरानीअ में थी ऐं कॾहिं थी, ठीकु आहे। जे तव्हां गौर सां ॿुधो हूंदो त जवाब सवलाई सां ॾेई वेंदा। टियों सवाल अव्हां जे लाइ जेका आहे, शाहजहान मस्जिद जी अॾावत जो कमु कॾहिं शुरू थियो? सवाल मां पोयां लेक्चर में ॿुधाए आयो आहियां, छाकाणि अॼोके लेक्चर मंझां ई इहे सवाल आहिनि। ईस्वी 1644 में, ईस्वी 1655 में या ईस्वी 1666 में। किंझर ढंढ सिंध जे काई नंबर वॾी मिठे पाणीअ जी ढंढ आहे? पहिरें नंबर, ॿी नंबर, टीं या चौथीं? जो खेड़े सो खाए जो नारो कंहिं लॻायो? मखदूम लूह, शाह अब्दुल लतीफ़ मिटाई, सूफ़ी शाह इनायत शहीद, ठीकु आहे। इहे कुझु सवाल आहिनि जेके तव्हांजे साम्हूं हुया। मुंहिंज कमेंट अचनि पिया था, मां इन्हनि कमेंट में तव्हांखे पोइ ॿुधाईंदुमि त जेको दुरुस्त जवाबु आहे उहो मां ॿुधाईंदुमि, पर जंहिं लेक्चर पूरो ॿुधो हूंदो उहो ॿुधाए सघंदो, छाकाणि त इहे सवाल इन लेक्चर मंझां ई थियल आहिनि। असां परीहं गॾु आहियूं इंशाअल्लाह हिकु नए उनवान सां, पर सुभाणे असां टेस्ट में तव्हां सां गॾु आहियूं राति 9 खां वठी राति 11 बजे ताईं।